अहम ख़बर मां सां शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चूंडुनि खां पोइ मुल्क में जमहूरी हुकूमत क़ाइम थी चुकी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज मुल्क जे बचाव लाइ हर वक़्तु तैयार आहे। कसम खणूं था त पाकिस्तान खे पंहिंजी जान खां वधीक अज़ीज़ रखंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त मुल्क खे मुआशी, समाजी ऐं सियासी चैलेंजिस आहिनि। दुनिया पाकिस्तान जी कुर्बानियुनि खे मञे थी। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त सियासी पार्टियुनि खे गुज़ारिश आहे त मुल्क जी खुशहाली लाइ कम कनि। माज़ीअ जीअं हाणे बि मुल्क खे ॾुखियाईनि मां कढी सघूं था। सदर आसिफ अली ज़रदारी जो वधीक चवणु हो त सूबनि ऐं वफ़ाक़ विच में राब्तनि जी सख़्त ज़रूरत आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त चूंडुनि खां पोइ मुल्क में जमहूरी हुकूमत क़ाइम थी चुकी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज मुल्क जे बचाव लाइ हर वक़्तु तैयार आहे। कसम खणूं था त पाकिस्तान खे पंहिंजी जान खां वधीक अज़ीज़ रखंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त मुल्क खे मुआशी, समाजी ऐं सियासी चैलेंजिस आहिनि। दुनिया पाकिस्तान जी कुर्बानियुनि खे मञे थी। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त सियासी पार्टियुनि खे गुज़ारिश आहे त मुल्क जी खुशहाली लाइ कम कनि। माज़ीअ जीअं हाणे बि मुल्क खे ॾुखियाईनि मां कढी सघूं था। सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चवणु हो त सूबनि ऐं वफ़ाक़ विच में राब्तनि जी सख़्त ज़रूरत आहे।